लकी गुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते पुर मज़ाहमत दौरान मज़दा ड्राइवर मारिजी वियो आहे। अणॼातल हथियारबंदनि पुर मुज़ाहमत दौरान नेमतुल्लाह ब्रोही खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। अहम ख़बर खे ॾियूं पिया। लकी गुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते पुर मुज़ाहमत दौरान मज़दा ड्राइवर मारिजी वियो आहे। अणॼातल हथियारबंदनि पुर मुज़ाहमत दौरान नेमतुल्लाह ब्रोही खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। एक बेर ॿीहर वाक़े अहम ख़बर का आगाह करे रहिया आहियूं। लकी गुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते पुर मज़ाहमत दौरान मज़दा ड्राइवर मारिजी वियो। अणॼातल हथियारबंदनि पुर मज़ाहमत दौरान नेमतुल्लाह ब्रोही खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर खां जी। हिदायतुल्लाह कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। अॼु ॿुधाईंदो वञा त लकी गुलाम शाह लॻे सखर शिकारपुर क़ौमी शहरात ते रोड ते नामालूम हथियारबंदनि सां मज़दा ते रोके फुर करण जी कोशिश कई वई। मज़दा ड्राइवर मज़ामत हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान 24 वर्षनि जे नेमतुल्लाह वलद अब्दुल्ला ज़रोई जेकमबाद वासी खे मौके ते ई क़त्ल करे छॾियो। जॾहिं त क्लीनर लियाकत अली वलद अज़ीज़ुल्लाह गुप्ती खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जवान खे पहुची करे लाश ऐं ज़ख़्मीअ खे तालका अस्पताल लकी गुलाम शाह खणाए ज़ख़्मीअ खे लालकान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त मक़तूल क़त्ल थियल जो पोस्टमार्टम बाद वास्ता हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे हिदायतुल्लाह, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।